इते आवा सभी अहम खबर शेयर कंदासीं। सिंधड़ी खां फुलडियूं जे मेघवाड़ पाड़े में पुटनि पीउ खे क़तल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, आवाज़ शेयर कंदासीं। घरू अणबड़ता पुटनि पंहिंजे पीउ केवल मेघवाड़ खे क़तल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, आवाज़ शेयर कंदासीं। सिंधड़ी खां फुलडियूं जे मेघवाड़ पाड़े में पुटनि पीउ खे क़तल करे छॾियो आहे। घरू अणबड़ता पुटनि पंहिंजे पीउ केवल मेघवाड़ खे कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो आहे। पुलिस मक़तूल केवल मेघवाड़ जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल कियो आहे। पुलिस जो चवणु आहे त केवल मेघवाड़ खे पुटनि घरू अणबड़ता क़तल कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहजहां शरखा जी। शाहजहां, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही फुलडियूं थाणे जी हद फुलडियूं शहर जे मेघवाड़ पाड़े में जेको आहे इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें पुटनि गुलजी ऐं जेको चतू मेघवाड़ पंहिंजी माउ भागली सां मिली करे जेको आहे सो पंहिंजे पीउ केवल मेघवाड़ खे कुहाड़ियुनि जा वार करे जेको आहे बेदर्दी सां क़तल कयो आहे। जॾहिं त फुलडियूं पुलिस गुलजी मेघवाड़, चतू मेघवाड़ ऐं संदसि उन्हनि जी जेको आहे सो मक़तूल जी घरवारी भागली खे गिरफ़्तार करे उन ते फुलडियूं थाणे ते केस दाख़िल करे छॾियो आहे। जॾहिं पुलिस पारां इहो बि चयो त वाक़ियो जेको आहे इंतिहाई अफ़सोसनाक घरू अणबड़ता आयो आहे, जंहिंजे करे टिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे छॾियो आहे। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।